मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सिंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में आऊं आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। अॼु 7 अप्रैल 2018 ऐं छंछर जो ॾींहुं आहे। अॼु जूं ताज़ियूं ख़बरूं, आर्टिकल ऐं ॿियो घणो कुझु खणी अवां जे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। ख़ैरपुर मां असां वटि अहम ख़बर आहे त पीर जे ॻोठ भरिसां वॾा मच्छियूं थाणे जे हद ॻोठ मोहम्मद सलेमान जावरीअ जे रहवासी 19 सालनि जी उज़रा धीअ ग़ुलाम नबी जावरी शिकारपुर जो नौजवान इरफान अहमद जागीरानी सां 1.5 साल अॻु सखर जी अदालत में पसंदि जी शादी कई, जंहिंखां पोइ जोड़ीअ खे हिकु धीअ जो औलाद थियो, जॾहिं त छोकिरीअ हिन वक़्तु 8 महीननि जी ॻुरहारी हुई त 6 महीना अॻु में वारिस घुमाइण जे बहाने सां खेसि वापसि वठी आया ऐं मुड़ुस खे वापसि न कयो, जंहिंखां पोइ नौजवान इरफान अहमद जागीरानी ज़ाल जी वापसीअ लाइ सखर हाई कोर्ट बेंच में पिटीशन दाख़िल कराई, जिते काल अदालत छोकिरीअ खे पेश करण जो हुकुम ॾिनो त अदालत में पेश करण बदिरां उनखे घर अंदरि क़तल कयो वियो। जंहिंजे इतलाह ते वॾा माछियूं पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणी ख़ैरपुर इस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बैदि वारसनि हवाले करे छॾियो, जॾहिं त वॾा माछियूं थाणे जे SHO जी फरियाद ते गुनाह नंबर 2018 कलम 302 तहत मक़तूला जे पीउ ग़ुलाम नबी जावरी, भाउ ज़मीर जावरी ऐं 3 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे पुलिस जवाबदार भाउ ज़मीर जावरीअ खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। उन ॾिस में राब्तो करण ते SHO ॿुधायो त जवाबदार खे कंहिं बि सूरत बख़्श न कयो वेंदो, उन्हनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। यादि रहे त पसंदि जी शादीअ खां पोइ जरगो करे जोड़ीअ खे कारोकारी करार ॾिनो वियो हुयो। पसंदि जी शादीअ तां कारी करार ॾिनल क़तल कयल औरत उज़रा जावरीअ जे मुड़ुस इरफान अहमद जागीरानी पंहिंजी माउ हुरमत जागीरानी सां गॾु ख़ैरपुर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां 1.5 साल अॻु 22 अगस्त 2016 ते सखर जी अदालत में पसंदि जी शादी कई। असांखे हिकु धीअ जो औलाद आहे। हींअर उज़रा 8 महीननि जी उमेद सां हुई। हिन चयो त 16 महीना अॻु ज़ाल जा भाउर उज़रा खे घुमाइण जे बहाने सां वठी विया ऐं खेसि वापसि न मोकिलियो, जंहिं करे मां वकील उमर ख़ान मरफत हाई कोर्ट सखर में ज़ाल जी वापसीअ लाइ पिटीशन दाख़िल कराई त अदालत अॼु पेश करण जो हुकुम ॾिनो हो, जंहिं ते बाख फुटीअ महिल मुंहिंजी ज़ाल खे क़तल कयो वियो। असांखे लाश बि नथो ॾिनो वञे। हिन चयो त पसंदि जी शादीअ तां बासर वॾेरे रईस ज़मीर ख़ान जावरीअ जरगो करे असांखे कारी करार ॾेई क़तल करण जी फतवा ॾिनी हुई। बासर वॾेरो अॻु में बि बेगुनाह केतिरियूं ई औरतूं कारी करे क़तल कराए चुको आहे। केतिरनि जे नालनि ते ॾंड ॾोह वठी खाधा आहिनि। उज़रा खे घुमाइण बहाने भाउरनि सांगड़ ख़ैरपुर ऐं ॿियनि हंधनि ते रहियो। पीर जो ॻोठ
पसंदि जी शादीअ तां कारह में क़तल कयल उज़रा खे ॿारनि घुमाइण बहाने वापसि वठी वञी गुम करे छॾियो। उन ॾिस में मिलियल ॼाण मूजिबि वारसन सांगड़ खैरपुर ऐं ॿियनि हंधनि ते रहियो। गुज़िर राति निंड सुतल हुई त खेसि बंदूक जा फायर करे क़तल कयो वियो। वॾा माछियूं पुलिस ऐं DSP बबुरलो जवाबदार भाउ खे बंदूक समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। सिंध हुकूमत जी इजाज़त बिना कराचीअ में तारीख़ी वरसो फेरियर हाल बाग़ समेत मेयर कराची वसीम अख्तर पंहिंजे ठाहियल ज़ाती तनज़ीम गार्जियन बोर्ड हवाले करे छॾियो आहे। मुआहिदे मूजिबि फेरियर हाल जी निगरानी ऐं उते थींदड़ प्रोग्रामनि जी कमाई समेत समूरा मुआमला गार्जियन बोर्ड हवाले हूंदा। के MC मुलाज़िम बि बोर्ड जे निगरानीअ में कमु कंदा। मकानी खाते जे सेक्रेटरी तरफ़ां ख़त लिखी को बि मुआहिदो करण खां रोकण बावजूदि मेयर पंहिंजी तनज़ीम सां पाण मुआहिदो करे क़ौमी वरसो पंहिंजे नाले करे छॾियो आहे। सेक्रेटरी बल्दियात रमज़ान ऐवान चयो आहे त KMC में को बि नओं बोर्ड ठाहिण लाइ सिंध असेंबलीअ मां क़ानून साज़ी लाज़मी आहे। फेरियर हाल ख़ानगी बोर्ड खे ॾियण जो आर्कियालॉजी ऐं नवादरात खाते जे DG नोटिस वरितो आहे। क़ानूनी कार्रवाईअ जो चिताव ॾेई छॾियो आहे। सिंध जो क़ौमी वरसो फेरियर हाल इमारत ऐं बाग़ KMC मेयर वसीम अख्तर तरफ़ां पंहिंजे सरपरस्तीअ में ठाहियल तनज़ीम हवाले करण जो सिंध जे नवादरात ऐं आर्कियालॉजी खाते जे डायरेक्टर जनरल मंज़ूर कनासरो सख़्त नोटिस वठंदे KMC खे क़ानूनी कार्रवाईअ जो चिताव ॾिनो आहे। जारी कयल बयान में इन चयो आहे त फेरियर हाल तारीख़ी ऐं क़ौमी वरसो आहे। क़ानूनी तौर ते मेयर खे मुआहिदे जा के बि इख़्तियार नाहिनि। तारीख़ी वरसनि बाबति चीफ सेक्रेटरीअ जे सरबराहीअ में हिकु एडवाइज़री कमेटी ठाहियल आहे। उन कमेटी जी इजाज़त खां सवाइ को बि मुआहिदो ग़ैर क़ानूनी हूंदो। फेरियर हाल जो कंहिं बि इदारे या कंपनीअ सां मुआहिदो कयो वियो त इहो उन जो ज़ाती फ़ैसिलो हूंदो। उन फ़ैसिले ऐं मुआहिदे जी का बि क़ानूनी हैसियत न हूंदी। हिन चयो त एंटीक्विटीज़ एक्ट 1975 मूजिबि कंहिं बि क़ौमी वरसे ते ग़ैर क़ानूनी कम मरमत या आराइश जो कमु एडवाइज़री कमेटी जी इजाज़त बिना नथो थी सघे ऐं उन जी भंजकड़ीअ ते 1 साल क़ैद ऐं ॾंड जी सज़ा मिली सघे थी। मोरो मां असां वटि अहम ख़बर आहे त मोरो में ऑल पार्टीज़ अलायंस पारां सिंध में धारियुनि खे शिनाख्ती कार्ड जारी करण, सिंध जे वसीलनि ते धारियुनि जे कब्ज़े ख़िलाफ़ ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ SUP SNP STP जसकम बशीर ख़ान जसकम वारिसर ग्रुप जिस्म रियाज़ ग्रुप जस्त जिस्म क़ौम परस्त तनज़ीमनि एहतियाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाननि असलम कोरेजो, रज़ा बहण, अकरम चांडियो, अयाज़ लंजार, बिलावल डाहिरी, मलूक खोसो, सैयद मुख्तियार अली शाह, इब्रार मेमन, जानी मोराई, वकार कलोड़ो, इम्तियाज़ खोसो ऐं ॿियनि चयो त सिंध जे समूरनि मसइलनि जो हल ऐं सिंधी माण्हुनि जे ग़ुलामियुनि जो छुटकारो क़ौम परस्त फ़िक्र में आहे। असां पंहिंजी धरतीअ ते धारियुनि खे आबाद करण वारो मनसूबो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। हिननि मुतालबो कयो आहे त सिंध में धारियुनि खे कार्ड ठाहे ॾियण वारो अमल बंदि कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। अहम सुर्ख़ी आहे त सूफ़ी फ़क़ीर जा 100 स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। UC सूफ़ी फ़क़ीर अता मोहम्मद पल्ली साबो ऐं ढेबो जा 100 स्कूल अनेक मसइलनि जो शिकार थी विया आहिनि। स्कूलनि जूं इमारतूं ज़ुबूं थी वियूं आहिनि। साफ़ पाणी, बाथरूम ऐं चौदीवारी ऐं ॿियूं सहूलियतूं बि न मिलियूं आहिनि। साल खां स्कूलनि जी मरमत वारो फंड न मिलण तोड़े सही इस्तेमालु न थियण सबबि मसइला हल न थी रहिया आहिनि। स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारनि खे परेशानी, तदरीसी अमल सख़्तु मुतासिर, मसइला हल कया वञनि, सुञाण धुरियुनि जो मुतालबो। ठठे मां अहम ख़बर आहे त सिंध बिरोही इतिहाद जे नौजवाननि आज़ाद असगर बिरोही, निज़ाम बिरोही, शकील बिरोही, नादिर अली नकाश ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सिंध में वधंदड़ बदअमनी, मासूम ॿारनि खे अगवा करे हवस जो निशानो बणाइण,
बैदि क़तल करण ऐं मसूम उज़मा कलरी ऐं सोहेल बिरोही जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब ठठो अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त मसूम ॿारनि खे अग़वा बैदि क़तल करण रियासत जी नाकामी आहे। सोहेल बिरोही ऐं उज़मा जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। जाम नवाज़ अली जी बसां वटां ख़बर आहे त नओं आबाद शहर जे वाटर सप्लाई ते लॻल ट्रांसफार्मर सड़ी वियो। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि ट्रांसफार्मर तब्दील न कयो वियो, जंहिं सबबि शहर में पाणीअ जी फ़राहमी बंदि थी वई। उन ॾिस में शहरी अमीर बख़्श महर, कादर बख़्श, मुराद मकरानी ऐं ॿियनि चयो त पब्लिक हेल्थ जी नाअहलीअ सबबि वाटर सप्लाई ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे। मुसलसल शिकायतूं करण बावजूदि पब्लिक हेल्थ खाते जो SDO ऐं इंजीनियर ॿुधण लाइ तयारु न आहिनि। 4 ॾींहं खां वठी सॼे शहर में पाणीअ जी फ़राहमी बंदि थी वई आहे। हिननि DC सांगड़ खां मुतालबो कयो त ट्रांसफार्मर तब्दील कराए शहर में पाणी फ़राहम कयो वञे ऐं पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त हैदराबाद तलके सिटीअ जे तलके एजुकेशन ऑफिसर फीमेल रुकिया लाशारीअ मथां थियल हमले ख़िलाफ़ सिटी तलके जे मास्तरियाणीन डायरेक्टर एजुकेशन ऑफिस हैदराबाद में एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते नफ़ीस छांडियो शहज़ादी ऐं ॿियनि चयो त तइलीम खाते तलके हैदराबाद सिटीअ जे तलके एजुकेशन ऑफिसर रुकिया लाशारीअ मथां मार्केट थाणे जी हद घुमणाबाद में मास्तरियाणीन शीरीन शोरो ऐं सुरिया जतोई बिना जवाज़ हमिलो करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। हिननि चयो त जेकॾहिं फ़ौरीअ तौरु शीरीन शोरो ऐं सुरैया जतोईअ ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त स्कूलनि जी तालाबंदी कई वेंदी। होॾां एडिशनल डायरेक्टर इक़बाल सुमरो मुज़ाहिरो कंदड़नि सां ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराई त रुकिया लाशारीअ ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी, जंहिंखां पोइ मास्तरियाणियुनि एहतजाज ख़तमु कयो। छाछरे मां बि असां वटि अहम ख़बर आहे त छाछरे में समाजी अॻवान अली अकबर रहमो जे प्लाट ते कब्ज़े ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुमताज़ बचल राहिमो, गौतम राठी, हाजी जीअरो सांद, दयाराम मेघवाड़, केशूलाल देवजी कोहली, मुमताज़ जावेद, शाहिद राहिमो, अली नवाज़ चौहान, मुनवर राहिमो, मुख्तियार राहिमो, असगर राहिमो, आफ्ताब राहिमो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में छाछरो प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। हिननि चयो त समाजी अॻुवान अली अकबर राहिमो जे प्लाट ते कब्ज़ो कराइण लाइ मुख़ालिफ़ धुर फायरिंग कराए पंहिंजनि माण्हुनि खे ज़ख़्मी करे अली अकबर राहिमो ऐं संदसि भाउरनि ते कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हिननि चयो त IG सिंध SSP उमरकोट नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराए कूड़ा केस ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी तहरीक समेत SSP उमरकोट ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। इस्लाम कोट मां ख़बर आहे त गोराणी डैम जो हंधि तब्दील न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतियाती मुज़ाहिरो जारी रखियो। गोराणी डैम एरिया जे रहवासियुनि अनवर हजाम, पहलाज खंघार, नीबो, मलूक मेघवाड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में 532 ॾींहं बि इस्लाम कोट प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हयो। ॻोठाणनि दाईंदे चयो त गोराणो डैम एरिया जी अॼु ताईं न त सर्वे थी न ई वरी रेवेन्यू अमलदारनि का हद निर्भर कई आहे। कंपनी अमलदारनि पंहिंजा एतिराज़ लिकाइण लाइ रेवेन्यू अमलदारनि खे अॻिते आणे छॾियो, जेके ॻोठाणनि खे तंग करे रहिया आहिनि। समूरो मामिलो मुंझिल हुअण सबबि इलाइक़े वासियुनि जे अबनि ॾाॾनि जी ज़मीन कुझु बासर माण्हू अमलदारनि सां मिली खाता तब्दील करे छॾिया, जंहिं सबबि इहे माण्हू बि सरापा एहतिजाज आहिनि। पूरे मामले ते चूंडियल नुमाइंदा ख़ामोश वेठल आहिनि। समूरे मनसूबे जो कमु बिना कंहिं फिज़ेबिलिटी जे कयो वियो आहे। डैम खे ॿिनि पासनि खां दीवार ॾेई आबाद ज़मीननि में पाणी छॾियो वियो आहे, जंहिंजो अज़ाब मक़ामी माण्हू भोॻे रहिया आहिनि। कराची मां असां वटि अहम ख़बर आहे त सिंध नेशनल पार्टीअ जे चेयरमैन अमीर बंबरो सुभाणे 8 अप्रैल ते कराची में धारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण के इलेक्ट्रिक समेत कराची जे ॿियनि इदारनि मां सिंधी माण्हुनि खे जबरन बेदख़ल करण ख़िलाफ़ निकिरंदड़ रैलीअ जे हवाले सां कोरंगी, मलीर, गडाब टाउन समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कया, जिते कारकुननि खे ख़िताब कंदे हिन चयो त कराची में थोरे अरसे दौरान गैर क़ानूनी गैर मुल्कियनि खे 5 लख खां वधीक कार्ड जारी करे सिंध
ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ गहरी साज़िश कई वई आहे। असां अहिड़ी साज़िश खे कंहिं बि रीति कामयाबु थियणु न ॾींदासीं। हिननि चयो त कराची में के इलेक्ट्रिक समेत मुख़्तलिफ़ ख़ानगी इदारनि मां सिंधियुनि जी बरतरफ़ी, मुख़्तलिफ़ इदारनि में सिंधी ॿोलीअ सां तासुब वारो रवैयो, कराची जे स्कूलनि मां अण ऐलानियल सिंधी मज़मून जो ख़ात्मो, कराची में सिंधियुनि जे वधंदड़ आबादीअ खे ॾिसंदे सिंध दुश्मन धुर तरफ़ां इंतिहाई मुनज़म मनसूबाबंदीअ सां साज़िश जो ॼार विछायो वियो आहे। इहो सभु ना इतफ़ाक़ आहे ऐं न उनखे इतफ़ाक़ सम्झ वञे। हिन चयो त कराची जे सनती ज़ोननि जे फैक्ट्रियुनि ऐं मल्टीनेशनल कंपनियुनि में सिंधियुनि खां कराची जो डोमिसाइल लाज़मी हुजण वारो शर्त बि लागू कयो वियो आहे। इहा बि साज़िश आहे। कोटड़ीअ मां असां वटि अहम ख़बर आहे त कोटड़ी साइड जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि, बबर चौक, खुर्शीद कॉलोनी, ख़ुदा जी बस्ती, बेटाई कॉलोनी, मिस्कीन कॉलोनी, सचल सरमस्त कॉलोनी, ईसा दल ॻोठ ऐं पोपट ॻोठ ऐं ॿियनि कॉलोनियुनि में पीअण वारे पाणीअ जे बहिरान ऐं वाटर सप्लाई स्कीमूं गैर फ़ाल हुजण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां औरतुनि ऐं ॿारनि समेत स्टेशन रोड खां रैली कढी अल मदीना चौक ते धरणो हयो। एहतियाज कंदड़नि वाटर सप्लाई स्कीमूं बहाल करियो ऐं पाणी नाहे छो भला, करबला करबला जा नारा हणंदा रहिया। संदुन एहतियाज सबबि कोटड़ी जे मुखिया अल मदीना चौक ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते ॿोल्हाड़ी इतिहाद पारां अॻवाननि यूसुफ सारंग, एडी चौहान, नज़ीर बुघियो, अशफाक दल, अली मर्दान सोलंगी, ज़मान मल्हा ऐं ॿियनि धरनि खे ख़िताब कंदे चयो त पीअण जो पाणी बंदि करे हज़ारे माण्हुनि खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। बासरनि जा ॿभ भरण लाइ टैंकरनि ज़रिए माण्हुनि खे पैसनि ते पाणी ॾिनो पियो वञे। हिननि चयो त ज़िले इंतिज़ामिया, म्यूनिसिपल चेयरमैन ऐं चूंडियल नुमाइंदा वाटर सप्लाई स्कीमनि जी बहालीअ लाइ क़दम न खयां त संदुन घेराव कयो वेंदो। हिननि वॾे वज़ीर वाटर कमीशन जे चेयरमैन खे नोटिस वठण जी अपील बि कई आहे। मेहड़ मां असां वटि ख़बर आहे त मेहड़ शहर में वधंदड़ बदअमनी, चोरियुनि, फुरुनि ख़िलाफ़ ह्यूमन सोशल फाउंडेशन ऐं वकील बिरादरीअ पारां मुश्ताक सोलंगी, अब्दुर्रहीम चांडियो, अब्दुल ख़ालिक बुघियो, नजीब महेसर, सईद पंवर, अवामी तहरीक जे इम्तियाज़ जतोई, अबूज़र बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में ॿिए ॾींहुं बि प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त मेहड़ शहर में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बदअमनी चोट चढ़ियल आहे। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। पुलिस जो किरदारु नज़र नथो अचे। हिननि मुतालबो कयो त मेहड़ थाणे ते ईमानदार ऐं महिनती ऑफिसर मुक़ररु करे ॾोहनि ते ज़ाब्तो आंदो वञे। हिननि चयो त जेसिताईं शहर जो अमन बहाल न कयो वेंदो तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। मोरो मां असां वटि ख़बर आहे त जीएसएन तहरीक जे मरकज़ी सॾ ते दड़ो में नौजवान सां ॾाढाई वारे वाक़े ख़िलाफ़ मोरो में शहीद अब्दुल रज़ाक चौक खां एहतियाती रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि इबरार मेमण, प्रेम सिंधी, अहमद बख़्श, जसकम बशीर ग्रुप जे अकरम चांडियो, अमीन कलोड़ो, जिस्म जे अयाज़ लंझार, SUP जे असलम कोरेजो, नेशनल डेमोक्रेटिक जे वक़ार कलोड़ो, SNP जे बिलावल ॾाहिरी, अदबी संगत जे मुख़्तियार शाह, जसकम आरीसर जे मलूक खोसो ऐं ॿियनि वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो कयो। पंगरियो मां असां वटि अहम ख़बर आहे त पंगरियो जे ग़रीबाबाद मोहल्ले वटि 36 एकड़ ज़मीन ते थाणे जे मुंशी अली जूणी जो पारां मुबैना कब्ज़ो करण ख़िलाफ़ सवे माण्हुनि सिकंदर लिगारी, हसन ख़ासखेली, मुश्ताक आरही, अब्दुल सत्तार कंभो, साबिर हुसैन, जावेद ऐं रमज़ान कोरी जे अॻवानीअ में एहतियाती मुज़ाहिरो करे शाह लतीफ़ प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। हिननि चयो त असांजी 36 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे मुंशी ॾोहारी माण्हुनि खे विहारे छॾियो आहे। वणनि जी वाढी करे असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिननि मुतालबो कयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ फ़ौरी तौरु कार्रवाई कई वञे। नवाबशाह मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त नवाबशाह में मुबैना ज़्यादतीअ जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दौड़ जे मुतासिर औरत, मुड़ुस ऐं ॿियनि माइटनि सां गॾिजी प्रेस क्लब अॻियां टायर साड़े मुज़ाहिरो कयो। हिननि इल्ज़ाम मढ़ींदे चयो त आऊं दौड़ में रहंदी आहियां। ॿ ॾींहं अॻु शाम जो 7 वॻे मोटरसाइकिल ते सवार 3 ॼणनि मुंहिंजे घर जो दरवाज़ो खड़कायो। मुंहिंजो मुड़ुसु पोरियो करणु वेलो हो। ॼाणायल माण्हुनि ज़बरदस्ती घर में दाख़िल थी पिस्टल जे ज़ोर ते मूंसां ज़्यादती कई। मुंहिंजे रड़ियुनि ते पाड़े वारा गॾु थी विया, जंहिं बैदि ॼाणायल
माण्हू फरार थी विया। दाऊं खणी दौड़ थाणे ते पहुतासीं, पर पुलिस केस दाख़िल करण बदिरां जवाबदार धुर सां फ़ैसिलो करण लाइ दबाव विधो। हिननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। मक़सूद रिंद मां बसां वटि अहम ख़बर आहे त मक़सूद रिंद जे क़दीमी ॻोठ हाजी रिंद में बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि शेर मोहम्मद रिंद, ॼाम सादिक अली रिंद, मुमताज़ अली रिंद, नियाज़ अली रिंद ऐं ॿियनि चयो त असांजो ॻोठु क़दीमी ॻोठु आहे। हिन जदीद दौर में बि ॻोठ में गैस न आहे। बिजलीअ वारनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॻरा बिल मोकिले अज़ाब में विझी छॾियो आहे। सरहाड़ी शाख में पाणी बि न आहे। फसल सुकी रहिया आहिनि। ॻोठ में सरकारी स्कूल त आहे पर मास्तर न आहे। स्कूल में फर्नीचर सूदो, का बि सहूलियत न आहे। ॻोठ में मिठे पाणीअ जी सहूलियत न आहे, जंहिं सबबु ॾूरांए इलाइक़नि मां पाणी भरे अचण ते मजबूर आहियूं। रोड उखड़ी तबाह थी विया आहिनि। चूंडियल नुमाइंदा वोट वठी ग़ाइब थी वञनि था। हिननि मुतालबो कयो त ॻोठ में बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे परेशानीअ खां बचायो वञे। बान सईदाबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त बान सईदाबाद में यतीम नियाणियुनि पीउ जी पेंशन न मिलण ते भान टाउन ऐं सेवण म्यूनिसिपल इंतिज़ामिया ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतिजाज कयो। 14 अप्रैल ते अॻूणे वॾे वज़ीर सईद अब्दुल्ला शाह जी वरसीअ ते CM हाउस आॾो बुख हड़ताल करण जो ऐलान कयो आहे। बान सईदाबाद वेझो ॻोठ नंगर खान बिरोही वासी यतीम भेनरुनि रायदा ऐं रोईदा बिरोही प्रेस क्लब पहुची 2 सालनि खां वालिद जी पेंशन न मिलण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतिजाज कयो। उन मौक़े ते हिननि ॿुधायो त संदन पीउ नूर मोहम्मद बिरोही टाउन कमेटी भान में मुलाज़िम हो, जेको 4 साल अॻु वफ़ात करे वियो। संदन माउ खे उन जी पेंशन मिलंदी हुई, जेका पुण 2 साल अॻु 2016 में वफ़ात करे वई। उनखां पोइ ॿई सग़ीर भेनरूं क़ानून मूजिबि पेंशन जूं हक़दार आहिनि, पर खेनि नथी ॾिनी वञे। हिननि चयो त सेवण म्यूनिसिपल ऐं भान टाउन अमलदारनि 2 सालनि खां रुलाए रहिया आहिनि। 2 वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहियूं। हिननि वॾे वज़ीर, मकानी इदारनि जे आला अमलदारनि ऐं सीशन जज जामशोरो खे अपील कई त खेनि पेंशन ॾियारी वञे। हिननि चिताव ॾिनो त इंसाफ़ न कयो वियो त सेवण म्यूनिसिपल चेयरमैन ऐं भान टाउन चेयरमैन ख़िलाफ़ 14 अप्रैल ते अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल्ला शाह जी वरसीअ वारे ॾींहुं CM हाउस वाड़ जे मेन गेट अॻियां बुख हड़ताल कई वेंदी। कंदकोट मां असां वटि अहम ख़बर आहे त कंदकोट शहर अंदरि वधंदड़ कब्ज़ा खोरी ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ समाजी अॻुवाणनि एडवोकेट अब्दुल गनी बिजाराणी जी सदारत में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घोठाई वई, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमनि जे रहनुमाउनि हाजी हुज़ूर बख़्श मुग़ल, वकील लाला अब्दुल फताह पठान, अज़ीज़ जान समेजो, मौलवी यार मोहम्मद सहरियाणी, ज़रियत बिजाराणी, मीर फ़ाइक अली जखराणी, सजाद बिरोही, तुफ़ैल अहमद मरहटो, कमरदीन सहरियाणी, दीदार अली सब्ज़ोई, मौली इब्राहिम ख़ाकी, ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी, बशीर अहमद मीराणी, मुबीन अहमद मीराणी, इमदादुल्ला खोसो, असद मुराद खोसो ऐं मुस्तफ़ा आकाश शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त शहर जे मसइलनि ते ज़िलई इंतिज़ामिया जी ख़ामोशी सम्झ खां ॿाहिरि आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त पंहिंजे शहर जी मालिकी करियूं ऐं कब्ज़ा खोरनि ख़िलाफ़ तहरीक जो आगाज़ कयूं। APC में शिरकत कंदड़नि जी राय खे मद्देनज़र रखंदे ईंदड़ हफ़्ते खां कब्ज़ा खोरनि ख़िलाफ़ डिघी जिदोजहद जो ऐलान कयो वियो, जेका कब्ज़ा ख़तमु थियण ताईं जिदोजहद जारी रहंदी। जॾहिं त अॻुवाणनि डिप्टी कमिश्नर कश्मीर सां पुण मुलाक़ात करे मुतालबनि जी फ़हरिस्त पेश कई वेंदी। मीरपुर बठोरो दड़ो सुजावल ठठो मां अहम ख़बर आहे त दौड़ जे नौजवान प्रकाश सां इज्तमाही ज़्यादतीअ वारे वाक़े में गिरफ़्तार 3 जवाबदारनि PP अॻुवान अरबाब इब्राहिम मेमन, सलीम गगो ऐं साले मेमन खे पुलिस पारां सिविल कोर्ट मीरपुर बठोर में सख़्त सिक्योरिटीअ में पेश कयो, जिते जज उमार कुरैशी केस में भते जो कलम हुजण सबबि केस हैदराबाद जे दहशतगर्दीअ जे अंत वारे कोर्ट ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। अदालत पुलिस खे 24 कलाकनि जो सफ़री रिमांड पुण ॾिनो। अदालत रूपोश जवाबदार अमर जुमाणीअ खे जल्द पेश करण जो हुकुम पुण ॾिनो।
IG सिंध केस जी जांच सुजावल पुलिस खां वापसि वठी टंडो मोहम्मद ख़ान पुलिस हवाले करे छॾी आहे, जॾहिं त गिरफ़्तार टिनी जवाबदारनि खे अॼु हैदराबाद जी दहशतगर्दीअ जे अंत वारे अदालत में पेश कयो वेंदो, जॾहिं त रूपोश अमर जुमाणी अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। ॿिए पासे ज़्यादतीअ जो शिकार जयप्रकाश मीडिया खे ॿुधायो त अमर जुमाणी मूंखे घरां सॾु करे पिस्टल जे ज़ोर ते गिरेबान मां पकड़े ज़बरदस्ती वठी वेंदो हो, जिते हू मूंखे कपिड़नि खां आजो करे ज़ोरी शराब पीआरे इज्तमाही ज़्यादती कई वई। ज़्यादतीअ बैदि अमर जुमाणी वारा मूंखां लखें रुपया वठंदा हुआ। वीडियो जारी थियण जे बदनामीअ जे डप खां आऊं ब्लैकमेल थींदो रहियुसि। अमर जुमाणी मूंखे अञा ताईं धमकाए रहियो आहे। जयप्रकाश चयो त अमर जुमाणी कुझु साल अॻु ग़रीब नौजवान मेहरान कुरैशी खे गोली हणी क़तल कयो हो। IG सिंध मामले जी जांच टंडो मोहम्मद ख़ान पुलिस हवाले कंदे ASP टंडो मोहम्मद ख़ान अब्दुल्ला लक जी सरबराहीअ में 3 रुकनी जांच टीम जोड़ी वई आहे, जंहिंमें 2 इंस्पेक्टर शफ़ीक आराही ऐं अब्दुल कादिर समूह शामिल आहिनि। जांच टीम दड़ो थाणे ते पहुची टिनी जवाबदारनि खां बयान वरिता विया। मालूम थियो आहे त जांच टीम जयप्रकाश कुमार जो बयान कलमबंद करे छॾियो आहे। होॾां मीरपुर साकरो में जसकम STP फेलीग ऐं रिंद इतिहाद जे सॾ ते अब्दुल रज़ाक कलमती, इल्मुद्दीन रिंद, ग़ुलाम अब्बास लाशारी, परवेज़ अयाज़ अली गबोल, अली अहमद गबोल, अयाज़ लाशारी, साहिब खान कलमती, कादिर जूणजो, वहीद रिंद, मकबूल ख़ासकैली, ग़ुलाम रसूल आमड़ो, सरवर कलमती, गाज़ी कलमती, MB ख़ासकैली, मुश्ताक गबोल, फरीद अहमद बुकेरो, मौला बख्श बबुर ऐं बूला ख़ान लाशारीअ जी अॻवाणीअ में शहरिन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी मेन बाज़ार खां मुख्य स्टाफ ताईं रैली कढी वई। राजो खानणीअ में हिंदू पंचायत जे डॉक्टर विनोद कुमार, हरीश कुमार ऐं भीषम कुमार प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो। जातीअ में नून लीग, शहरी एक्शन कमेटी, मलाह इतिहाद ऐं सिविल सोसाइटीअ जे सॾ ते मगर भीन चौक ते वफ़ा हुसैन शाह, जुमन मलाह, हारून तईम, मोहम्मद बख्श सियाल ऐं सिकंदर तुर्क जी अॻवाणीअ में एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो, SNP चेयरमैन अमीर बंभरो चयो आहे त पीपल्स पार्टीअ जी अॻवाननि सिंध में हिंदुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिंदुनि सां ज़्यादती वारनि वाक़िअनि में PP जा मक़ामी अॻवान मुलविस निकिरनि था। जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। दड़ो जे नौजवान जयप्रकाश कुमार इज्तमाही ज़्यादतीअ जो निशानो बणाइण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी सुभाणे एहतियाती मुज़ाहिरे जो सॾु ॾेई छॾियो आहे। सिविल सोसाइटी जे अॻवान ऐं दानिशवर जामी चांडियो सोशल मीडिया ते जयप्रकाश सां बासर वॾेरे ऐं ॿियनि जे इज्तमाही तज़लील जी मज़म्मत कंदे सुभाणे एहतियात जो ऐलान कयो आहे। उन सिलसिले में कराची, दड़े ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया वेंदा। अहम सुर्खी आहे त बाढा ऐं रतोदेरो पुलिस 2 नौजवाननि खे गोलियूं हणी छॾियूं। फुल रोड जे रहवासी नौजवान सलीम भुट्टो ऐं जुनैद मीराणी खे ज़ख़्मी हालत में चांडका इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। जुमे जी राति देर सां मार्केट थाणे SHO गिरफ़्तार करे CIA पुलिस हवाले कयो। ज़ख़्मी नौजवान ॿुधायो त मूंखे बाढा ऐं जुनैद खे रतोदेरो थाणे जी पुलिस हवाले कयो वियो, जिन गोलियूं हणी हाफ़ फिराई करे छॾियो आहे। पुलिस जी दावा आहे त जवाबदार ॾोहनि जे इरादे सां बीठल हुआ। इतला ते मौक़े ते पहुतासीं त मुक़ाबिलो थी पियो। दादूमा असां वटि अहम ख़बर आहे त दादू शहर जे 3.5 लख आबादी हाणे क़ब्रिस्तान जे सहूलियत खां बि महरूम थी वई आहे। शहर जे मेन 20 खां वधीक क़ब्रिस्ताननि ॿाहिरां बोर्ड हया विया आहिनि त क़ब्रिस्तान में जाइ न आहे। कयल सर्वे मुताबिक़ दादू शहर जे मुख्य क़ब्रिस्तान लाल हिंदी क़ब्रिस्तान, शाकी पीर क़ब्रिस्तान, जिते जुमन शाह क़ब्रिस्तान, मोहसन शाह बुखारी, छाणू शाह क़ब्रिस्तान, बचल शाह क़ब्रिस्तान, बुखारी पीर क़ब्रिस्तान, रेलवे स्टेशन वटि मोहम्मद शाह बुखारी क़ब्रिस्तान, वर्कशॉप वटि मजीद कॉलोनी क़ब्रिस्तान, पुलिस हेडक्वार्टर क़ब्रिस्तान, पीर मुराद क़ब्रिस्तान ऐं ॿियनि क़ब्रिस्ताननि में वॾे अरसे खां क़बर जी जाइ न हुजण सबबि नोटिस बोर्ड हया विया आहिनि। पर दादू जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां को बि ध्यानु न ॾियण करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। लाश दफ़नाइण वक़्तु
खणी वञनि ऐं क़बर खोटण दौरान अजीब सुरताल पैदा थिए थी, या त क़बर जे मथां क़बर खोटणी पवे थी, या अंदरि लाश ज़ाहिर थियण करे ॿीहर या टीहर क़बर जी खोटाई कई वञे थी। अहिड़ी सुरताल मुख्य क़ब्रिस्तान जे प्लाटनि ऐं ज़मीन ते बासर धुरियुनि पारां कब्ज़ा करण सबबु पैदा थी आहे। वॾे अरसे खां उन्हनि क़ब्रिस्ताननि जे पाड़ेसरियुनि ऐं शहरियुनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज करण ऐं दाहिण बावजूदि बासर माण्हू क़ब्रिस्ताननि जे प्लाटनि ते घर ऐं मुख़्तलिफ़ अदावतूं ठाहे कब्ज़ा करे वेही रहिया आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया पारां कब्ज़ा ख़तमु कराइण तोड़े क़ब्रिस्ताननि खे चौदीवारी ॾियारण समेत को बि क़दम न खणण सबबु कब्ज़ा माफ़िया वधीक कब्ज़ा करण लाइ सरगर्म बणियल आहे। होॾां दादू डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवान गुलशेर सोलंकी चयो आहे त केतिरा ई भेरा चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खे चयो आहे त क़ब्रिस्तान लाइ नई ज़मीन ख़रीद करे ॾिनी वञे ऐं मौजूदा क़ब्रिस्ताननि खे चौदीवारी ॾियारे कब्ज़ा हटाया वञनि। शहरी सख़्त तकलीफ़ में आहिनि। ज़िले जा कामोरा किरोड़नि जे करप्शन करे दादू मां हलिया वेंदा, पर चूंडियल नुमाइंदनि खे त हिते ई दफ़न थियणो आहे। उन करे शहरियुनि जे जाइज़ मसइलनि खे फौरी तौरु हल कया वञनि। पाणीअ जी खोट जे हवाले सां अहम ख़बरूं आहिनि त वाराबंदीअ खे महीनो गुज़रण बावजूदि ऋण शाख में पाणी न आयो। शाख जे पुछड़ी डिप्लो माइनिज़ में वाराबंदीअ सबबु 50,000 एकड़ ज़मीन सुकी ठोठ पीअण जो पाणी बि अनलभ थी वियो। ॿनियूं पोखण त परे जी ॻाल्हि, पीअण लाइ बि पाणी नाहे। काठ विकिणी बचनि जो पेट पालियूं था, मजबूर हुयूं आबादगार। बदीन जे ॾाखणी पटीअ जे शाखुनि में बि पाणीअ जी खोट ख़िलाफ़ दाहूं। पाणी खोट सबबु वाहुन जे पेट मां वारी उॾामी रही आहे। ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि। आबादगारनि जूं दाहूं। आबादगारनि जो 12 अप्रैल ते बदीन ज़िले में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ रैली कढण जो ऐलान कयो वियो आहे। जोहीअ जे आबादगारनि जो बि बारदाणो न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। महीनो अॻु कणक तयारु थियण बावजूदि अञा ताईं ख़रीदारी नाहे कई वई। आबादगारनि चवणो हो त 3 ॾींहं अंदरि बारदाणो ॾेई ख़रीदारी न कई वई त बुख हड़ताल ते वेहंदासीं। चीफ जस्टिस राशि फूड अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे बारदाणो ॾियारे इंसाफ़ कयो वञे। ऐं भरपासे जे आबादगारनि जो बारदाणो न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। 100 एकड़ कणक देरनि ते खुलियल आसमान हेठि पियल आहे। अञा ताईं बारदाणो नाहे मिलियो। भान ऐं भरपासे जे आबादगारनि जो बारदाणो न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। 100 एकड़ कणक देरनि ते खुलियल आसमान हेठि पियल आहे। अञा ताईं बारदाणो नाहे मिलियो। आबादगार सामारो में बि बीमारियुनि मालबंदनि जा वथाण ख़ाली करे छॾिया। सामाड़ो, गलघोटो, मोड़, गोगे ऐं फिफड़नि ऐं ॿियनि बीमारियुनि विघे चौपायो माल मरी पियो। वेटनरी डॉक्टर ऐं अमलो प्राइवेट इस्पतालूं खोले ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। मालबंदनि जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त टीमूं ओमाणे माल खे वैक्सीन कराए नुक़सान खां बचाए वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जो अहम चूंड कालम तहरीर कयो आहे दरिया ख़ान झतियाल। उनवान आहे अमली जदोजहद जो नालो शहीद बशीर ख़ान कुरैशी। लेखक दरिया ख़ान झतियाल लिखे थो त सिंध जा के माण्हू तारीख़ थियनि था। उन्हनि माण्हुनि जे अदब, न्याज़, निवड़त जा अज़ीम मिसाल हमेशह लाइ क़ाइमु रहनि था। के माण्हू वरी क़ुर्बान थियनि था पंहिंजे क़ौम मथां, पंहिंजे इश्क ऐं सचाईअ सां पंहिंजे धरतीअ खे पंहिंजे सिर अर्पे छॾीनि था। उन्हनि माण्हुनि जो मिसाल बि निरालो हुजे थो। उन्हनि माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जी परवाह नाहे हूंदी, पर पंहिंजी धरतीअ जी परवाह हर वक़्तु हूंदी आहे। पंहिंजी धरतीअ जे इख़्तियारनि लाइ हुननि जी दिलि में हमेशह तड़प हूंदी आहे। सिंध धरती हमेशह अहिड़ा जवान जोधा पैदा कया आहिनि जिन हिन धरतीअ लाइ पंहिंजी ज़िंदगी हर वक़्तु हाज़िर कई आहे। उन सिंध जे चीकी मिटीअ मां जनम वठंदड़ शहीद बशीर ख़ान कुरैशी बि हिकु हो। शहीद बशीर ख़ान कुरैशी जदोजहद जो उहो नालो हो जंहिं जे आवाज़ में शींहं जो आवाज़ हो। हुनजे धरतीअ सां इश्क करण वारे सिलसिले अज़ीम मिसाल पैदा कया। धरतीअ ते धारियुनि जी लोध अचे त बि बशीर ख़ान कुरैशी उन्हनि ख़िलाफ़ अमली जदोजहद कई। कालाबाग डैम जे नांग खे
खीर पीआरण जूं ॻाल्हियूं थियनि त बि हीअ जवान पंहिंजे वॾे कद जियां कड़के वारे आवाज़ में धरतीअ जे सीने जो कसम खणी जदोजहद कई। पंहिंजे धरतीअ जे दगनि ऐं नंगनि लाइ हीउ जवान जबल थी दुश्मन अॻियां आयो। सिंध जी चीकी मिटी शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जहिड़ा जोधा पैदा करे पंहिंजे लाइ हिकु हिफ़ाज़ती दीवार ठाहे छॾी हुई। जॾहिं बि सिंध धरतीअ ते को दुश्मन वार करण जो सोचींदो हो त उन ख़िलाफ़ पहिरियां अमली जदोजहद करण वारो को ॿियो न पर शहीद बशीर ख़ान ई हूंदो हो। शहीद बशीर ख़ान कुरैशी को अदीब मुहक़िक़ या तारीख़दार न हो। हुन जोधे जवान खे तइलीम जी का वॾी डिग्री न हुई, पर हू सन वारे सैयद रहबर सिंध साईं GM सैयद जी यूनिवर्सिटीअ जो सुलछणो ऐं निमाणो शागिर्द हो। हुन खे सैयद जी यूनिवर्सिटीअ मां उहो दर्स मिलियल हो त हू हिन धरतीअ लाइ पाण खे वक़फ़ करे ऐं उहो थियो बि न रुॻो एतिरो पर शहीद बशीर ख़ान कुरैशी सैयद जे नक्श क़दम ते हलंदे क़ौम पुरस्त सियासत में अदम तशदुद वारी वाट वठी धरतीअ जे सभिनी माण्हुनि खे हिकु हंधि गॾु खणी हलण लाइ बि हामी भरी हुई। हुन जी सचाईअ जे करे सैयद जे प्यार जी नज़र संदसि मथां रहंदी हुई। हू न्याज़ निवड़त जे करे हैदर शाह सनाईअ जे ख़ानदान जे तमामु वेझो पिणु रहियो। जॾहिं जीअं सिंध हलचल तहरीक जो बुनियादु पियो त केतिरा ई माण्हू हुआ जिन हलचल तहरीक में साह विधो, पर साईं GM सैयद खां पोइ जस कम खे सैयद जे अदम तशदुद वारी वाट ते हलाइण वारो शहीद बशीर ख़ान कुरैशी ई हो, जंहिं सैयद जी यूनिवर्सिटीअ मां वरितल दर्स ज़रिए जसकम खे सिंध जे माण्हुनि जे हक़नि ख़ातिर जदोजहद करण वारे हिकु वॾी तनज़ीम बणायो। तनज़ीम जे हर कारकुन जे दिलि में शहीद जी धड़कन शामिल हुई ऐं आहे। शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जूं यादूं हर क़ौमी कारकुन जे दिलि में अॼु बि आहिनि। बशीर ख़ान कुरैशी रिवायती सियासतदान न हो। उनखे सिंध जे मज़लूम क़ौम जे दर्द जो हर वक़्तु ऊनो रहंदो हो। तोड़े जो पाण रूपोश बि रहियो, पर सैयद जी हाज़िरी भरण ऐं कारकुननि सां मिलण खे जदोजहद जो हिसो सम्झियाई। शहीद बशीर ख़ान कुरैशी कारकुननि सां ॾाढो प्यार कंदो हो, छो जो हुनखे ख़बर हुई त जदोजहद जे हिन रस्ते ते इहे दिलियूं ईंदियूं आहिनि जेके टुटल हूंदियूं आहिनि। शहीद बशीर ख़ान कुरैशी कारकुननि जे टुटल दिलनि जा दर्द झटपट पाण ॾांहुं करे छॾींदो हो। मूंखे यादि आहे त आज़ादी मार्च जे हवाले सां दावतुनि जो सिलसिलो हलंदड़ हुयो, जंहिंमें 3 फरवरी फुलजी स्टेशन में शहीद बशीर ख़ान जो दौरो रखियल हुयो। 3 फरवरी वारे ॾींहुं 2012 में 23 मार्च जे हवाले सां शहीद बशीर ख़ान कुरैशी फुलजी स्टेशन आयो हो, जंहिंमें जिस्कम जिसाफ़ जलसनि जा मरकज़ी अॻवान बि साणसि कढवा। उते ॿियनि अॻवाननि खां पोइ आख़िर में शहीद बशीर ख़ान हिकु तारीख़ी तक़रीर कई हुई, जंहिंमें हुन सभिनी फुलजी वासियुनि खे 23 मार्च ते कराची में गॾु थियण जो सॾु ॾिनो हो। जंहिं वक़्तु वॾे जे सॾ खे सभिनी हथ मथे करे लबेक कयो। आख़िर में जॾहिं शहीद बशीर ख़ान कुरैशी कारकुननि सां मिली रहियो हो त हर कारकुन खे चुमी ॾेई चयाई त सिंध जी चुमी आहे जेका सभिनी खे हिकु हंधि गॾु कंदा। इहे लफ़्ज़ अॼु बि मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में गूंजी रहिया आहिनि, जेके शहीद बशीर ख़ान कुरैशी जी यादि खे ताज़ो कंदा रहनि था। वॾे जो कॾहिं बि न विसरंदड़ प्यार, क़ौम जो इश्क़, क़ौम लाइ पाण खे अर्पण नंढी ॻाल्हि न आहे, पर अॼु उन सिंध जे क़ौमी चुमीअ खे 6 साल गुज़री विया आहिनि। अॼु 7 अप्रैल आहे। शहीद बशीर ख़ान जूं यादूं, हुन जो इश्क़, हुन जी जदोजहद आहे। बाक़ी शहीद असांखां जिस्मानी तौर ते 7 अप्रैल 2012 ते राति वारी ऊंधाईअ जे कारे चादर में हिकु साज़िश तहत जुदा कयो वियो। संदसि दिलि उन राति धड़कण छॾे ॾिनो। सिंध जो हर क़ौमी कारकुन, हर सिंध जी न्याणी, शहीद जी हर भेण, हर सिंधी नौजवान, तोड़े ॿुढा, शहीद जा सभु हमदर्द आसमान ॾांहुं निहारे ज़ारो क़तार रोईंदा रहिया, पर असांखां शहीद बशीर ख़ान कुरैशी जुदा करे छॾियो। इहा धड़कंदड़ दिलि जेका असांजे सीने में धड़कंदी हुई, उन जे
धड़कन हमेशह लाइ बंदि थी वई। मिटीअ सां मिटी रलजी टुटियूं दिलियूं ॾुखियूं ॻंढिजनि। सिंध जो आशिक अहिड़े पार हलियो वियो जितां कॾहिं बि न मोटंदो। क़ौमी कारकुन शहीद बशीर खान कुरैशी जा उहे रस्ता निहारनि था, संदसि जी जिदोजहद खे यादि कंदे अॻियां वधंदा हलनि था। शहीद बशीर खान कुरैशीअ खे जंहिं साज़िश तहत शहीद कयो वियो, उन हवाले सां अॼु ताईं क़ौमी कारकुननि जी दांह खे कानून इंसाफ़ न ॾेई सघियो आहे। शहीद बशीर खान जी हयात सां थियल साज़िश तहत मौत खे ख़ुदकुशीअ जो रंग ॾिनो वियो। उन जी मौत जे FIR बि दाख़िल न कई वई, पर क़ौमी कारकुननि जे टुटल दिलनि हिमत न आहे हारी, पंहिंजी जिदोजहद जारी रखियो पिया अचनि। अॼु शहीद बशीर खान कुरैशी जी 6वीं वरसी आहे। क़ौम काल्ह बि वॾे सां गॾु हुई। क़ौम अॼु बि शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरे क़ौमी ॿधीअ जो सबूत ॾींदी। अॼु हर विख रत देरो ॾांहुं आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड मज़मून शहीद बशीर खान कुरैशीअ जे वरसीअ जे मुनासिबत सां लेखक दरिया ख़ान झत्याल मज़मून लिखियो हुयो, जंहिंजो उनवान हुयो अमली जिदोजहद जो नालो शहीद बशीर खान कुरैशी। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन